अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीरानी ऐं अॼु मूंसां सिंधी सनाफ़ानीअ में सिंधी नात ख़्वानीअ में हिकु वॾो नालो जंहिंखे पाण नंढे इलाइक़नि खां ॿुधंदा अचूं था ऐं हाजी ग़ुलाम नबी मैसर खां पोइ हिन वक़्तु सिंधी नात ख़्वानीअ में मखणे फ़क़ीर खां वधीक को सुठो ऐं सुहिणो सनाफ़ान सॼी सिंध में असांखे सुझे कोन थो। तमामु घणो साईं जन जो नालो आहे, मौलाना खे आबाद करे, मौलाना जी सिहत सलामत रखे, असांजो फ़ख़ुरु आहे, सिंध जो फ़ख़ुरु आहे, अॼु असां गॾु आहे। हिकिड़ी ॻाल्हि कईसीं अॼु वेठे वेठे के कम जूं ॻाल्हियूं, कॾहिं कंहिं बुज़ुर्ग जी कचहरी में वेंदासीं त बुज़ुर्ग सुठियूं ऐं कम जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, जंहिंखे ॿुधी करे असां पंहिंजी वाट वठंदा हुआसीं, घस वठंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं मस्जिदुनि में रही जुमे जी नमाज़ पढ़ंदा हुआसीं त मौलवी जेको ख़िताब कंदो हुयो त उहो वॾो कम जो कंदो हुयो। हाणे मां वरी ॾिसां थो त अॼुकल्ह ॿी माना टर्मिनोलॉजी अची वई आहे, ॿियो सिस्टम अची वियो आहे। मौलवीअ जा जेके ख़ासि तौर ते वॾा वॾा जेके आलिम थी विया आहिनि उहे अहिड़ी ॿोली था इस्तेमालु कनि जंहिं ॿोलीअ ते मस्जिद में वेही टहिक था ॾियूं, खिल थी अची वञे। हिकिड़ो मौलवी तमामु घणो मशहूरु थी वियो आहे जेको चवे थो जल दब, वेही करे मुंबर ते बार बार चवे थो उते वेठल खे जल दब, ऐं वरी चवे थो साईं जेको आहे थ्रेशर में पेट्रोल पवे, ट्रैक्टर में पेट्रोल पवे, कुंवार खे छो था करायो, घोट खे करायो, अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। छा चवंदो अहिड़नि मौलवियुनि जे बारे में तव्हां? इशासी अफ़सोस आहे हा, अहिड़नि आलिमनि जो जेके सॼी ज़िंदगी दीनी किताब पढ़ी करे, क़ुरान हदीस पढ़ी करे, उन जे बावजूदि उन खां पोइ जॾहिं कंहिं मैदान ते आया त ख़ुदा जी मख़लूक खे अहिड़ियूं अहिड़ियूं उन्हनि ॻाल्हियूं ॿुधायूं जेके नाज़ेब, जेके तव्हां ॿुधायो था, जेके तव्हां फरमायो था, जी जी, तमामु हिकिड़ियूं नाज़ेब ॻाल्हियूं आहिनि। आलिमनि जो कमु इहो न आहे। हा हा, जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा त जेके ॿुधण वारा माण्हू उहे उन्हनि ते को बि अमल न थींदो ऐं उहे कॾहिं बि उनजो तवजो कॾहिं बि दीनदारी जे हिसाब सां न ईंदो ऐं उहे ईअं ई रहंदा खिल भोग मज़ाक में। जेकॾहिं ईअं रहंदा त ॿुधाइण वारो आलिम जेको आहे उहो ज़िम्मेवार उन ॻाल्हियुनि जो उहो ई आहे। मस्जिदुनि में वेही वॾा वॾा टहक, जी जी, इन्हनि जे बारे में छा चवंदो? टहक ॾियणु घुरिजे वॾो मस्जिद में? मस्जिद में साईं टहक त न ॾियणो आहे, बल्कि उते ॻाल्हाइणो बि न आहे। अच्छा, हुकुम आहे त सिर्फ़ु इबादत कयो, क़ुरान पढ़ो, सलाद पढ़ो, नफ़िल पढ़ो, नमाज़ पढ़ो ऐं बाद में जेकॾहिं ज़माने जूं ॻाल्हियूं उहे बि उते न करियूं। सही सही, टहक पंहिंजी जाइ ते आहे, टहक त वॾी ॻाल्हि आहे। पर इहो मौलवी चवे थो त बाबा मौलवीअ खे को संग ॾियण लाइ तयारु न आहे, मौलवी आहे या खदड़ो आहे, इहो बि जुमिलो मस्जिद में थो चए। इहो ग़लति आहे, तमामु ग़लति आहे, तमामु नाज़ेब आहे। अलाह ताला अहिड़े माण्हू खे हिदायत करे। ऐं मां ॿुधण वारनि जी ख़िदमत में इहो अर्ज़ु रखंदुसि त ख़ुदा जे वास्ते अहिड़नि आलिमनि जी कचहरी सोहबत में न वञो, सही सही, जेके तव्हांखे राह खां बदराह करे छॾनि। जॾहिं तव्हां इन्हनि जी सोहबत में ईंदव त ज़ाहिर आहे इहे तव्हांखे खिल मज़ाक भोग ठका साम्हूं आणे अव्हांखे दीनदारी जे पासे खां हटाए छॾींदा। सही सही था चओ, सही था चओ। इहो आहे शैतानी अमल। ख़ुदा इन शैतानी अमल खां शाल हर मुस्लमान खे बचाए। माना नेक अमल त पंहिंजी जाइ ते, पर असां वरी उन महिल ॿुधी करे वरी माना ईअं न कॉमेडी हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे, मश्करी वारा प्रोग्राम जेके टीवी ते हलंदा आहिनि, माण्हू इन जे करे अहिड़नि मौलवियुनि खे घणो ॿुधनि था, वरी उन्हनि जी शेयरिंग थी थिए, माण्हू उनखे लाइक कनि था, तमामु घणे मिक़दार में हावी थी विया आहिनि अहिड़े क़िस्म जा माण्हू। छा उन खां बहितर आहे न साईं, उन खां बहितर आहे त इन आलिम सगोरे इन मौलवी खे जेको आहे सो मां इहो रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदा जे वास्ते तूं छो थो अची मुस्तफ़ा जे मेंबर ते वेही अहिड़ियूं ॻाल्हियूं करे? तूं अॼु मश्करनि जो ॻोठु आम इहो प्रोग्राम हले थो पियो, उते वेही करे तूं पंहिंजो पेट पाल। इहो पेट जे ख़ातिर आहे न साईं, इहो पेट तो इन कराए, इहो पेट त हिन जी जान क़बर में न छॾींदो, इहो पेट त महशर जे मैदान में कोन छॾींदो। जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ात करण वारो नबी उन जे मेंबर ते वेही जे मां मश्करी ऐं मज़ाक ऐं भोग चर्चा ठकाव हणा हुज़ूर जी उम्मत सां, इहा ख़ैर खाई न आहे, इहा नबी जी उम्मत सां दुश्मनी आहे। सही सही, मखणे फ़क़ीर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त मेंबर ते वेही करे ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करणु इहो सुठो अमल कोन्हे को। ऐं असांजा जेके दोस्त आहिनि उन्हनि जी वीडियोज़ खे शेयर कनि था ऐं बार बार हिक ॿिए खे जेकी जुमिला चवनि था झल दब, इहो न ॿुधणु घुरिजे। हिकिड़ो सुठो तरीक़ो इहो आहे त पाण जेको इस्लामी जेको पंहिंजो कल्चर आहे या इस्लाम सां दीन सां जेका मोहबत कयूं था उन में इहे ॻाल्हियूं न आहिनि। सो महिरबानी करे हिन वीडियो खे बि तमामु घणो शेयर कयो। जेकी असांजा दोस्त अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ पसंदि कनि था उन्हनि खे हिकिड़ो सबक़ु आहे, उन्हनि खे हिकिड़ी सम्झाणी ईंदी आहे मखणे फ़क़ीर साईं।